ऐं सूरे फातिहा क़ुरान जी उहा मशहूर सूरत आहे जेका सूरत सभिनी खे यादि हूंदी आहे। हाँ न असां मुसलमाननि खे त यादि आहे, पर असांजा हे जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि अल्हम्दुलिल्लाह इहे मदरसे पढ़ण ईंदा आहिनि, जेकॾहिं निमाज़ जे अंदरि अचनि इमाम सगोरो फातिहा शरीफ़ पढ़े त नंढड़ा नंढड़ा ॿार बि यादि करे वठंदा आहिनि। ऐं इहा शान वारी सूरत आहे जो तफ़सीर जे अंदरि ईंदो आहे। इन सूरत के अल्लाह ताला 2 मरतबा नाज़िल फरमायो आहे। कुरान करीम जे अंदर इन सूरत जो नालो सबए मसानी ते आयो आहे। ऐं कुरान में जेतिरियूं बि सूरतूं आहिनि घणियूं आहिनि, सुभान अल्लाह, कुरान जूं सभु सूरतूं आहिनि 114 जो सुभान अल्लाह। घणी सूरतूं आहिनि। जेकॾहिं सुभाणे केरु असां खां पुछे बाबा हे असांजे ॻोठ जे अंदरि नवाब शाह जे हिन महले जे अंदरि जलसो थियो हो, एॾो आवाज़ पियो अचे, भला तूं वेहीं? चइसीं हा वियो। मौलवी आया? चइसीं हा आया। नात ख़ान आया? चइसीं हा। छा ॿुधायो? चइसीं ॿुधायूं त घणो। तो छा यादि कयो? चइजांइ त मां इहा हिकिड़ी ॻाल्हि यादि करे आयो आहियां, क़ुरान जे अंदरि 114 सूरतूं आहिनि। घणियूं सूरतूं आहिनि? 114 सूरतूं क़ुरान करीम जे अंदरि आहिनि। उन्हनि में हिकिड़ी सूरत फातिहा आहे। इन फातिहा सूरत जो एतिरा त नाला आया आहिनि। हिकिड़े मुफ़स्सिर फरमायो 9 नाला बयान कया, हिकिड़े मुफ़स्सिर 15 नाला बयान कया। अल्लामा क़ाज़ी बेज़ावी रहमतुल्लाह ताला अलैह तफ़सीर बेज़ावी जे अंदरि आंदो आहे, हिकिड़े बुज़ुर्ग जो हवालो ॾेई करे, मुफ़स्सिर जो हवालो ॾेई करे साईं अल्लामा क़ाज़ी बेज़ावी फरमायो त हिकिड़े मुफ़स्सिर इन हिक सूरत सकोरीअ जा 300 नाला ॿुधाया। इन जो नालो शाफी भी आहे, इन जो नालो वाफी भी आहे, इन जो नालो काफी भी आहे। इन सूरत सगोरी जो नालो उम्मुल किताब भी आहे। इन सूरत सगोरी जो नालो फातिहतुल किताब भी आहे। मुझे आका इन प्यारी सूरत जे लाइ इरशाद फरमायो हिया शफाउन लिकुल्लि दाइन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने जे मीर फरमायो सूरे फातिहा हर बीमारी जे लाए दवा है। सुभान अल्लाह। ये शिफा लिकुल्लि दाइन, हर बीमारी जे लाए शिफा है तो सूरे फातिहा शरीफ आहे। ऐं इन सूरत सगोरी जो नालो सबए मसानी भी ॿुधायो वियो आहे। सब माना 7, मसानी माना 2 भेरा, मसानी माना 2 भेरा माना कयो तॾहिं बि सही आहे। जेकॾहिं मसानी जी माना ॿीहर कयो तॾहिं बि सही आहे। हिकु भेरो नाज़िल थी वरी ॿीहर इहा आयत सगोरी नाज़िल थी, इन जी माना आहे मसानी माना 2 भेरा ॿीहर, सब माना 7 इन जे करे जो इन आयत सगोरी जे अंदरि 7 आयतूं आहिनि, इन जे करे सब नालो आयो मसानी ॿीहर। इन जे करे जो 2 भेरा ये आयत सगोरी नाज़िल थी या साईं कॾहिं नाज़िल थी चो सुभान अल्लाह। मुंहिंजा आका मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण मदीने वारा मक्के में रहा, मक्के में जिंदगी गुजारे रहा, अल्लाह जे हबीब जी मक्के वाली जिंदगी भी नूर आला नूर, मदीने वाली जिंदगी भी नूर आला नूर। सुभान अल्लाह। के पूछो साईं मोहम्मद अमीन बुधा मक्को शान वारो
या मदीनो शानवारो से फरमायो भई शानवारा बिन्ही जी इज्जत मुसलमान आया मक्कतुल मुकर्रमा जी भी इज्जत आहे मदीनतुल मुनव्वरा जी भी इज्जत आहे जडे गांव घरदा आयो अर्ज कंदा आयो मौला मक्के जा दीदार भी करा मदीने जा भी दीदार करा भई शानवारा शहर आहे मक्के में खुदा जो घर मक्के में ज़मज़म जो खूह मक्के में हजरे अस्वद मक्के में रुकन यमानिया मक्के जे अंदर सफा है मक्के जे अंदर मरवा है मक्के जे अंदर नूर जबल मक्के जे अंदर शान वाली शयूं है इज्जत वाली जगह है मक्के जी भी इज्जत दिल में आ मदीने जी भी इज्जत दिल में आ भई शान वाला शहर आगे जैसे आओ भी मन्या तो भई शान वाला शहर पर पिन्ही में शान वारो कहड़ो सुभान अल्लाह घुमण वारा घुमी भी घुमण जो पार भी शया मदीने जो मिठियो गिटियो गिटने जो पार भी शया से काबो आगे पाक पर मदीनो मिठो काबो आगे पाक पर मदीनो मिठो छा क्यों उन्हनि खां जनबी ॾिठो अंदर में उकीर मुखे मदीनो मदीनो अंदर में उकीर मुखे चौ मदीनो मदीनो अंदर में उकीर मुखे मदीनो 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 सिके हसीनो मदीनो मदीनो सिके हसीनो अंदर में उकीर मुखे मदीनो मदीनो शहर शानवारा पर मुजाहिद अल्लाह ताला फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मदीने वारा जरे मक्के में हा त मक्को शानवारो त मुझे रब कसम खणी करे इरशाद फरमा मदीने वारा मक्के जी इज्जत तो मुस्तफा जे करे आ मक्के जो शान तो मदीने जे मीर जे करे आ अंत हिल्लुम बिहाज़ल बलद तुंजी रहाश मक्के में आ मक्के में मौजूद आयो मक्को शानवारो उन वक्त मक्को शानवारो हो अज मदीने वारा मदीने में आए कच्चे बो मदीनो शानवारो मक्के में भी तकाबो मगर काबो बिया चांदो मदीना तो मदीनो ही पर तुझो यार भी शया मदीने वारा मक्के शहर में हा सुबह जे टाइम ते जेडी मल सिज उभरियो मुंहिंजा दिल पर खबीब पंहिंजे पाक हवेलीअ खां ॿाहिरि आया कुर्बान मदीने जे मीर जे उन हलण ता मक्के जे गलियुनि में घुमण ता मदीने जा सोहणा जॾहिं जितां गुज़रंदा मदीने जा साईं जितां गुज़रंदा ईमान वारा अगमान पंहिंजो असहाब सारा अगमान पंहिंजो ॾिसी मुर्कंदा सुभान 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 बाहर जो निकरी आए मक्के जो शहर नंढो गोठ जी सूरत में सत काफिला पिया वञनि उठनि ते सामान भरियल हो लॻियल हो
ठहियल हो सत काफिला रस्तो वठियो पे विया उन्हनि जे मथां सामान रखियल भरियल आहे सामान खां ही दौर इस्लाम जो शुरुआती दौर हो शुरू वारो ज़मानो हो उन ज़माने जे अंदर मुसलमान थोड़ा जेके हुया भी गरीब पैसे जे एतबार सां गरीब हा दुनिया जे एतबार सां गरीब हा पर महबूब जे मोहब्बत जे एतबार सां सभिनी खां आसूदा ज़ाहिरी तौर ते गरीब हा माली एतबार सां ताकत जे एतबार सां गरीब हा जेड़ी मन मुंहिंजे आका उन सतनी काफिरनि खे ॾिठो सामान खां भरियल आहिनि अल्लाह ताला जे प्यारे महबूब मदीने जे मीर जे पाक दिल जे अंदर इरादो आयो अर्ज़ कई मौला दिल्ली दिल जे अंदर अर्ज़ कयो मौला ही काफिला काफिरनि जा आहिनि मुस्लमाननि जा न आहिनि ओ मुंहिंजा मौला काश ही काफिला अज मुझी उम्मत गुनहगार मुसलमान जा हुजन हा ज़ाहिरी तौर ते इनके सहारो मिले हा टेक मिले हा मां मुस्तफा जो दीन अज कमजोर आ ओ मुंजा मौला इन दुनियावी सामान जे जरिए इनके सहारो मिले हा अन्या मां मुस्तफा जे दीन जी खिदमत करना हा अन्या दीन जो पैगाम अगते वधाइन हा दीन के अगते खणी वञण हा मुझे दिल पर कभी वजे दिल में यो खिराम इरादो आयो अल्लाह ओदी महल हजरत जिब्राइल के हुक्म फरमायो जिब्राइल की मुझा मौला जलील वन्य मुझे महबूब जे दिल में इरादो आयो ही काफरन जा सत काफिला सामान सा भरल मां मदीने जे मीर जी उम्मत जा हुजन हा ओ जिब्राइल वन्य मुझे दिल पर कभी वजे बारगाह में ही पैगाम खणी वन सूरे फातिहा जो सत आयतूं खणी वञ मुझे रब फरमा मदीने वारा इन दुनिया जे सामान जी केड़ी हैसियत आहे अज आहे सुबाने खाई खपी विंदो सुबाने खुटी विंदो सुबाने इन सामान जो नामो निशान कोन होंदो ओ मुंजा राणा हबीब मां इन सत काफिलन जे बदले में तो मुस्तफा जे उम्मत के फातिहा सूरत जो सत आयतूं दई रहो आया ओ मुंजा सोना हबीब अहड़ी रहमतुन ऐ बरकतुन वाली आयतूं आहिनि क़यामत ताईं सामान जी केड़ी हैसियत काफिलन जी केड़ी हैसियत पंजन ॾींहनि खां बाद में इन्हनि जो नामो निशान कोन होंदो ओ मुंजा राणा हबीब ही जेके आयतूं तोखे मां अल्लाह ॾेई रहियो आहियां जॾहिं भी तुझा गुलाम पढ़ंदा रहमतूं कमाईंदा जॾहिं भी पढ़ंदा त फैज़ कमाईंदा जॾहिं भी पढ़ंदा त रहमतूं ऐं बरकतूं कमाईंदा बीमार हूंदा इन आयतुनि खे पढ़ंदा त मां रब शफ़ा ॾींदो तो सुभान अल्लाह जा बानो अल्लाह तबारक व तआला उन टाइम सूरह फातिहा शरीफ के नाज़िल फरमायो मुझा अदा 1500 साल गुजरी चुका मदीने जे मीर नमाज जे अंदर सूरह फातिहा जमायत के पढ़ायो सहाबा के पढ़ायो सहाबन नमाज जे अंदर ॿियनि के पढ़ायो ताबईन पढ़ायो तबा ताबईन पढ़ायो 1500 साल गुजरी चुका है सूरह फातिहा जो फैज़ अन्या जारी सारी आहे जन खातू राजी आही जन ते तो जो इनाम अन अमत अलैहिम गैर मग़दूब अलैहिम वलद्दालीन मग़दूब खां बचा ओ मुंजा मौला मग़दूब जे रस्ते ते न हलाए जा तालीम जे रस्ते ते न हलाए जा ये गुमराह आहिनि ये ठग आहिनि कूड़ा आहिनि बेईमान आहिनि बेदीन आहिनि इंसान का आहिनि इन
जिन जे अंदर में इंसानियत काने मखदूब केरा कुरान करीम जे तफसीर लिखण वारन फरमायो मखदूब मा मुराद यहूदी आहिन दालीन मा मुराद नसारा आहिन अल्लाह जे बारगाह में बानो अर्ज करे रहो ओ मुंजा मौला असा के यहूदन का भी बचा असा के नसारा का भी बचा ए मुंजा मौला मदीने जे मीर जो गुलाम बना अजे जेके फलस्तीन जे अंदर जुल्म हली रहा है केर ये दालीन आहिन ये मखदूब आहिन जेके मुसलमानन जे मथा जुल्म करे रहा है ऐ मुझे रब कुरान करीम जे अंदर मुसलमानन के यो हुक्म फरमायो तो मुखा दुआ भरो मौला असा के यहूदन का बचा असा के दालीन का बचा नसारन का बचा असा के उन प्यारन जे रस्ते ते हला जन खा तू अल्लाह राजी आहे जनते तो रब जी मेहरबानी के रब है अन अमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसन उलाइका रफीका नबीयन दी जमात आहे अहले सुन्नत जमात वाला खुश नसीब आयो असा जे दिल में नबीयन दी मोहब्बत आहे आहे नबीयन दी जमात अहले सुन्नत जी जमात आहे नबीयन दी असा तारीफ कंदा आयो नबीयन दी नबूवत के मनीदा आयो नबीयन दे मोजिज़न के मनीदा आयो नबीयन के खुदा जे के रिसाला दिना उनन के भी मनीदा आयो नबीयन के अल्लाह जे के किताब दिना उनन के भी मनीदा आयो कहीं कहीं नबीयन जी बेअदबी को न कंदा आयो घट वध के कोन चवना आयो जो तरफ जे कुरान असा के अदब सिखारियो मुझे रब फरमायो ला नुफर्रिकु बैन अहद मिन रुसुलिहि व क़ालू समिअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर कहीं भी नबी के बारे में तफरकेबाजी को न करना आयो मनीदा सब लिखे आयो पर गुण मदीने वाले जगाईंदा आयो तो नबी आहे असा जो साईं नबी जो भी नबी आहे वो रसूल आहे मदीने वाला रसूलन जा भी रसूल आहे साईं सारे नबियों के ओहदे बड़े हैं लेकिन आका कम सब जुदा है वो इमाम सफे मदीने वालों तुझे भाग में आयो तुझे नसीब में आयो असा वदा खुश नसीब आयो मिठो मोहम्मद मिलियो असांखे खुदा का ज्यादा बियो छा चाहियूं मिठो मोहम्मद मिलियो असांखे इन महबूब जे मिलण ते जेतरो अल्लाह जो शुक्र करी घट आहे जेतरी खुशी मल्हाई घट आहे जेतरो रब जो जिक्र करी घट आहे पर अल्लाह जो ही एहसान वडो आहे जो रब मदीने वारो तोखे मुखे अता कयो आहे सुभान अल्लाह कलीमुल्लाह को खलीलुल्लाह थो मगर मोहम्मद हबीबुल्लाह थो खुदा सारा है असा सारा आहियूं खुदा सारा है असा सारा आहियूं मिठो मोहम्मद मिलियो असांखे सुभान अल्लाह महबूब जे ख़त्म नबूवत जा भी असा सुन्नी क़ाइल आहियूं जो सुभान अल्लाह अता थी जहीं के उत्तम नबूवत ख़त्म थी जहीं के ख़त्म नबूवत किनो का ध्यानी मनी दनायो किनो का ध्यानी मनी दनायो मिठो मोहम्मद
मोहम्मद मिलियो असां ट्रेन जो सफर हो ट्रेन रेल हमरा हिकिड़ो साधो मुस्लमान वेठो हुजे उन जे साम्हूं हिकिड़ो लिखियल पढ़ियल हमरा कादियानी ॾिठई मुस्लमान वीचारो सादो थो लॻे अॼु भला हिनखे त कुझु तबलीग कयां मन हिनखे पंहिंजे पार्टीअ में आणिया मन हिनखे कुझु पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायां हेसी ॿुधाईंदो वियो हीअ ॻाल्हि हीअ दलील हीअ सबूत हीअ ॻाल्हि नवाब शाह खां जेॾी महिल हलियो हैदराबाद पुॼण वारो हो उनखे बि लहणो हुजे उन मुस्लमान खे बि लहणो हुजे त हमरा चई हेॾियूं ॻाल्हियूं ॿुधायोमांसि भला थोरो हिन खां पुछां त सही का ॻाल्हि हिनखे ज़हन में वेठी अलाए कान ज़हन में का ॻाल्हि आई अलाए कोन इहे जवाब ॿुधां त सही जेके ॻाल्हियूं नवाब शाह खां मां तोखे ॿुधाईंदो आयुमि का ॻाल्हि तोखे सम्झ में आई हो कादियानी हो हू पंहिंजे अक़ीदे जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो पियो वञे पंहिंजे उन कूड़े नबी जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो पियो वञे त हिन ख़ुदा जो ॻाल्हि हुयो त सादो पर जवाब अहिड़ो ॾिनई जो उहो जवाब सोन जे अखरनि सां लिखण जहिड़ा आहिनि उनखे जवाब ॾिनई जे बाबा तो त घणो ई मथो हयो माण्हू अॼुकल्ह अहिड़ा पका थी विया आहिनि जो पंहिंजे रब जे फरमाननि खे ई कोन था मञनि फरमाननि ते अमल कोन था कनि तूं जंहिं कूड़े नबी जूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं तुंहिंजे द्वारे कूड़े नबी खे मञींदो केरु तोरे इन कूड़े खे केरु मञींदो अता थी जंहिंखे उत्तम नबूवत ख़त्म थी जंहिंजे ख़त्म नबूवत किनो कादियानी मञींदा न आहियूं मिठो मोहम्मद मिलियो असांखे रसूलनि जो रसूल इन महबूब जे मिलण ते जेतिरो शुक्रियो अदा करी इहो घटि आहे जेतिरी ख़ुशी मल्हाई जेतिरा जलसा करी जेतिरा ख़र्च करी जेतिरा पैसा लुटाई जेतिरियूं देगियूं लाही ही घटि आहे ओ मुंहिंजा अदा मदीने जे मीर जो मिलण रब जो वॾो अहसान आहे पान जो मीलाद पिया मल्हायूं महबूब मदीने जे मीर जो ज़िक्र पिया करियूं पोइ इहो अजायो आहे न सजायो आहे उन जो हिकिड़ो नतीजो फरमायो जंहिं बि जाथे उर्स कयो प्यारे नबीअ जे प्यारे तंहिं मुजाहिद खे मदीनो नेठि रब ॾेखारे तंहिं मुजाहिद खे मदीनो नेठि रब साईं हेलिया आई दे पकवींदो सुभान गुज़िरियल साल रबीउल अव्वल शरीफ महीने जे अंदर असांजो मौलवी हिकिड़ो दोस्त हिकिड़े दुनियादार वटि वियो उनखे मीलाद शरीफ जे जलसे जी दावत ॾियण वो आयो जलसे में हिन सां तावन भी कई 2 रुपया जलसे में भी हिन खे ॾिनई जेॾी महिल मीलाद शरीफ जे जलसे जे अंदर आयो नौजवान पुट भी उन सां गॾु हो जलसो ॿुधी जेॾी महिल वापसि पिया वञण घर पिया वञण पुट पीउ खे पियो चए बाबा पाण हेतिरी मिल्कियत जा मालिक आहियूं एॾो पाण वटि पैसो आहे अरब खरब पती आहियूं एॾी दुनिया असां वटां मौला जे मके मदीने जूं ॻाल्हियूं ॿुधी आया आहियो जे अल्लाह जे हबीब जो ज़िक्र ॿुधी आया आहियो असां त कॾहिं मको कोन ॾिठो असां त मदीनो कोन ॾिठो असां त कॾहिं मस्जिदनि में कोन आयासीं असां त नमाज़ूं कोन पढ़ियो असांखे त नेकीअ जा नसीब कोन थिया ओ बाबा अॼु जेको मूं ज़िक्र ॿुधी आयो आहियां मुंहिंजे रब मुंहिंजे दिलि जे अंदरि एॾी त मदीने जे मीर जी मोहबत रखी आहे बाबा जल्दी कर पासपोर्ट ठहरा मां मुस्तफ़ा जे शहर जे घुमण जे लाइ तैयार खुदा जे बाने जे गुज़िरियल साल रबीउल अव्वल जी ॻाल्हि आहे हे लोको
साल रबीउल अव्वल अचण ताईं चई असांजे खानदान मां 30 खां 35 माण्हू उमरो करे आया मक्के मदीने जा दीदार करे आया साईं हे आई दे पकवी दो सोहणे हरम जी हाज़री दो जह ॾिनी लप चांवरन जी जह ॾिनी लप चांवरन जी साल में सिखवारे कहीं मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे कहीं मुजाहिद खे मदीनो नेठ रब ॾेखारे जा पारी भी मल्हाए रहिया आहियूं 11 वारो महीनो आहे त 11 वारो जवान भी असांजो आहे नबीअ जी जमायत असांजी आहे नबीअ जी जमायत सां प्यार आहे सिद्दीकीन जे मथां रब जो इनाम आहे अल्लाह जो थोरो आहे ओ सुन्नी ओ खुशनसीब तूं ऐं असां आहियूं जो सिद्दीक भी असांजा मुर्शिद आहिनि वाह सुने सिद्दीक जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे पाए कजे फरमान खे वाह सुने सिद्दीक जो शान आला शान वशुहदा शहीद जे मथां रब जो इनाम शहीद खे मञण वारा आहियो शहीद जा क़ाइल आहियो ओ 15वीं सदी जा मुसलमानो मुंहिंजे रब फरमायो वसालिहीन खुदा जा कामिल वली आहिनि जन जे मथां अल्लाह जो इनाम रब वलियन जे मथां राज़ी आहे ओ सुन्नी खुशनसीब आहियो जो खुदा जे कामिल वलियन जी गुलामी भी नसीब आहे वलियन खे मञीदा आहियो सुभान अल्लाह अल्लाह जेको वलियन जो भी वली आहे चो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरमियाने अंबिया गौसे आज़म दरमियाने औलिया जी मदीने वारे जो शान 1.25 लाख नबियन जे अंदर मथा हुआ आला है बाला है सबसे खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से बाला हमारा नबी और रसूलों से बाला हमारा नबी जी नबीयन में शान मदीने वारे जो तीय वलियन में शान बगदाद वारे जो आहे सुभान अल्लाह पीरन जे पीर खे मञीदा आहियो सुभान अल्लाह ऐं उन यार जी यारी करण वारा आहियो यारी छो यारी छो इन जे करे यारी वारो जो सैयदना गौसुल आज़म महबूब सुभानी असांजो पीर असांजो मुर्शिद असांजो हादी असांजो रहबर बगदाद वारो बादशाह यार खानदान खां पोइ पीरन जे पीर जो खानदान मदीने वारे सां मिलंदो आहे इन जे करे यारी वारो आहे हर महीने जी 11 तारीख़ जी रात तुंहिंजा मुंहिंजा मुर्शिद पीरन जा पीर मुरीदन खे गॾु करे मञींदड़न खे गॾु करे पंहिंजी बारगाह में घुराए मदीने जे मीर जो मीलाद मल्हाईंदा इन जे करे यारी असां ख़ादिम बगदादी जा उन हसनी हुसैनी आदि जा असां ख़ादिम बगदादी जा उन हसनी हुसैनी आदि जा ओ जंहिंजो इस्म मिठो अब्दुल कादिर मुठी ठप सभु ठरंदा आहियो असां रब जे जर झुकंदा आहियो असां नूर नबी मञींदा आहियो
सुभान अल्लाह। यारी वाले साईं जो, यारी वाले मुर्शिद जो हिकड़ो सबक पढ़ा जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त। अबा मुर्शिद हमेशा मुरीद खे सबक ॾींदो वञ। अरशद युरशिदु इरशादन फहुव मुर्शिदुल। मुर्शिद इस्म फाइल जो सीगो अरबी ग्रामर जे एतबार सां इन जी माना ई आहे जेको पंहिंजे मुरीद खे हक़ वारे रस्ते ते हलाए। सुभान अल्लाह। पीरन जे पीर हिकड़े खे न, बिन खे न, पंजन खे न, लखे खुदा जे बान खे मुंहिंजे वलियन जे बादशाह हक़ वारे रस्ते ते हलायो आहे। हिकड़ो सबक मां पढ़ा पीरन जे पीर जो फरमायो या मरीज़ल बातिने अलैक बिद्दवा ला दवा इल्ला इंद सालिहीन। ओ बातिन जा मरीज़, ओ दिल जा मरीज़, वञ पंहिंजे दिल जो इलाज करा, वञ पंहिंजे दिल खे कंहिं डॉक्टर खे ॾेखार। साईं नवाब शाह जे अंदर हिक खां हिक डॉक्टर आहिनि, लाइन लॻी पई आहे, बाज़ार ठही पई आहे। ओ मुंहिंजा सोना कहिड़े डॉक्टर वञा, वटि वञा, कंहिंजी फीस यार, कंहिंजी फीस 1000, ओ 1200 थो वठे, ओ 5-5000 पियो थो वठे। साईं फरमायो इन्हनि ॾे न वञिजा, वींदे त पैसा फुरींदे, वींदे त पैसा वठंदे, सोना काॾे वञा। मुंहिंजे पीरनि जे पीर फरमायो ये दुनिया जे डॉक्टर ॾे न, ला दवा इन्हनि ॾे न इल्ला इंद सालिहीन। साईं फरमायो अहिड़े डॉक्टर ॾे वञे, पैसा बि न वठे तोखा ऐं तुंहिंजे दिल जो इलाज बि करे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। इन्नमा पीरन जे पीर जे इन सबक मां असां नक्शबंदी सिलसिले खे सबक मिलियो। हिन 15वीं सदीअ जे अंदर मुंहिंजो कामिल मुर्शिद हज़रत महबूब सजन साईं हिन पूरी दुनिया खे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो इहो सबक ॾेई रहियो आहे। ऐं मिलई थी मुफ्त दवा यार कमाए दिस, कोई पंहिंजो पाण ते मुंहुं फिराए दिस, ॾींदे नस्बियन खे बार बार अदा रहन दम धणीअ खां तूं धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ार अदा रहन दम धणीअ खां। पीरन जे पीर जे उन सबक खे पूरी दुनिया में आम करे रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह पाण त सुन्नी आहियूं, सभिनी मुर्शिदनि खे मञण वारा आहियूं। जेको जंहिं मुर्शिद जो मुरीद आहे ख़ुदा सभिनी मुरीदनि जे मुर्शिदनि खे आबाद रखे। पर असांजे मुर्शिद जो नालो सजन साईं ॿुधो आहे, ॾिठो आहे, जे न ॾिठो आहे त पोइ तोखे ॾिसण जी दावत आहे, दीदार करण जी दावत आहे। 2-3 दिसंबर यादि कजांइ। कहिड़ियूं तारीख़ूं? 2-3 दिसंबर। अञा तक़रीबन महीनो ग़ालिबन 10 ॾींहं आहिनि। पर यादि रखिजो ही फ़क़ीर पंहिंजे तरफ़ां तव्हांखे दावत अर्ज़ करे रहियो आहे। वरी जेॾी महिल तारीख़ूं वेझी वेंदियूं साईं वारा अव्हांखे दावत बि ॾींदा, अव्हांखे ॿुधाईंदा बि फलां जॻह तां गाॾियुनि जो इंतज़ाम आहे, फलां चौक खां गाॾी निकिरंदी, फलां चौक खां गाॾी निकिरंदी। पोइ तरतीब बि अव्हांखे टाइम टेबल बि अव्हांखे ॿुधाईंदा। पर ही फ़क़ीर पंहिंजे तरफ़ां आयो आहे त तव्हांखे दावत ॾेई रहियो आहे। हलणो काॾे आहे? नाहे कंडियारो पंध परे को, हली सजन सां भेट करे को। नाहे कंडियारो पंध परे को, हली सजन सां भेट करे को।
पैची विदई सब सामो खबर आगे सारी दुनिया में पहिरियों नंबर वयो सुहणो सजन साईं पीर मिली केड़ा गुण गायो भलायूं थबायो केड़ा गुण गायो भलायूं थबायो इन कचाली दौर अंदर सारी दुनिया में पहिरियों नंबर वयो सुहणो सजन साईं पीर मिली। साईं की खदरी हयाती ने अल्लाह तबारक व तआला शान अवां जो खैर पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। अगर हो हयाती मिलेंगे सदा, अगर मौत आया तो हाफिज खुदा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू व मग़फ़िरतुहू अजरन अज़ीम।